नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारा सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे नाहिल करण लाइ हलीमा दिल शेख जी दरख़्वास्त रद्द। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त ते न ॿुधण जोगी करार ॾींदे रद्द करे छॾी। मुराद अली शाह खे आर्टिकल 62 ऐं 63 तहत मुस्तक़िल नाहिल करार ॾिनो वञे। दरख़्वास्त जो मतन सिंध हाई कोर्ट जे 2 रुकनी बेंच 16 सेप्टेम्बर ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। समूरे मुल्क जी सिंध के नंढनि वॾनि शहरनि में हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ चालीहे जे मौक़े ते मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। कराची जे नेशनल पार्क वारे इलाइक़े मां मरकज़ी मातमी जुलूस बरामद थींदो, जेको मुख़्तलिफ़ गुज़रगाहनि खां थींदो इरानिया हसानिया इमाम बारगाह ते न थींदो। चालीहे जे मौक़े ते सिंध में मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी हूंदी। मुल्क में क़ातिल कोरोना वधीक 41 मरीज़ फौतुनि जो 27,638 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,409 केस रिपोर्ट। शरीफ कुटुंब के वॾो रिलीफ। बरतानवी अदालत नून लीग के सदर शहबाज शरीफ ऐं संदसि कुटुंब के मनी लॉन्ड्रिंग ऐं मुजरमाने सरगर्मियुनि जे इल्ज़ामनि मां बाइज़त बरी करे छॾियो। बरतानवी नेशनल क्राइम एजेंसी अदालत में रिपोर्ट जमा कराईंदे चयो त शहबाज शरीफ, सलीमान शहबाज ऐं संदसि कुटुंब जे ॿियनि अकाउंट्स में मनी लॉन्ड्रिंग, करप्शन ऐं मुजरमानी सरगर्मियुनि जो को बि सबूत साम्हूं न आयो। रिपोर्ट बाद अदालत शरीफ कुटुंब खे बाइज़त बरी कंदे संदन मुंजमद कयल अकाउंट्स बि बहाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। शहबाज शरीफ ऐं संदसि पुट जे मुबैना बरियत जूं ख़बरूं ग़लति आहिनि। वज़ीर आज़म जा ख़ासि मुआविन शहज़ाद अकबर जो ट्वीट चवे थो अदालत फंड्स जे जाइज़े जो हुकुम ॾिनो आहे, जंहिंजो मतिलबु इहो न आहे त फंड्स जाइज़े तरीक़े सां आया। केस बाबति का बि ॿुधणी न आहे थी। कश्मीर वेझो ॻोठ बख्श मज़ारी में मुड़ुस हथां ज़ाल क़तल। दिल्ली जान मज़ारी मथे में गोली हणी पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। वारा वेझो ॻोठ मोहम्मद खटियाणी जो रहवासी पीटसन फेर तिरकण सबबि सिम नाले में ॿुॾी फौत। शेरल खटियाणी जो लाश सिम नाले मां कढी अस्पताल पहुचायो पियो। गंबट में क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रावलर जी टक्कर में ट्रक ड्राइवर फौती ड्राइवर जी सुञाणप जैकबाबाद वासी शमन गबोल तौर थी। ऐं नारो में चूंडको भरिसां झाड़नि टिकरनि वटि हथियारबंदनि गोलियूं हणी जोगी कलादी खे क़तल करे छॾियो।